नौशर फिरोज में अहम खबर अवां शेयर करे रहा हूं। कंडियारू पुलिस पारां सिंधु नवाज़ घांगरो के गिरफ्तार करण खिलाफ वकीलन अदालती कार्रवाई जो बाइकॉट करे छडियो है। सिंधु नवाज़ मथा एटीसी कलम तहत एफआईआर दाखिल करण पुलिस गर्दी है। वकील जो ये चवण है एहतजाज करण हर शहरी जो कानूनी हक है। पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण बदिरां बेगुनाहनि खे पकड़े रही है। सिंधु नवाज़ घांगरो जी तज़लील करे एसएचओ कुर्बान कलवड़ सिंध जे शऊर के ललकारियो है। वकील अगवान जो ये चवण है। अहम खबर अवां खे ॾियूं पिया। नौशर फिरोज मां कंडियारो पुलिस पारां सिंधु नवाज़ घांगरो के गिरफ्तार करण खिलाफ वकीलन अदालती कार्रवाई जो बाइकॉट करे छडियो आहे। नौशर फिरोज में खबर आई। कंडियारू पुलिस पारां सिंधु नवाज़ घांगरो के गिरफ्तार करण खिलाफ वकीलन अदालती कार्रवाई जो बाइकॉट करे छडियो आहे। सिंधु नवाज़ मथा एटीसी कलम तहत एफआईआर दाखिल करण पुलिस गर्दी है। एहतजाज करण हर शहरी जो कानूनी हक है। तफसील मालूम कंदासीं असां सां लाइन ते मौजूद है नौशर फिरोज में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर जाहिद काइम खानी। जी जाहिद। जी बिल्कुल, समाजी अगवान और यूथ एक्शन कमेटी चेयरपर्सन सिंधु नवाज़ घांगरो अहमद अली चांडियो समेत गिरफ्तार थियल 7 ॼणनि खे अॼु कंडियारो पुलिस एटीसी कोर्ट नौशर फिरोज जी अदालत में पेश कियो, जिते गुस्सो खां वधीक वकीलनि वकालतनामा जमा कराए अदालत में जेके दलील ॾिना त सिंधु नवाज़ घांगरो जेको बदअमनी के खिलाफ एहतजाज कियो, सज़ा के तौर पे जेको उनजे मथां दहशतगर्दी जा कलम लगाया विया आहिनि, पुलिस तशद्दुद जो निशानो बनाया विया है। अदालत वकीलन जा दलील ॿुधण बाद सिंधु नवाज़ घांगरो ऐं संदसि साथियुनि जे मथां जेके दहशतगर्दी जा कलम लागू कया विया उहे फौरी तौर ते तोड़े छॾिया आहिनि। अदालत जेको केस ट्रायल कोर्ट सेशन कोर्ट में माने छॾियो है। जंहिंखां पोइ जेको आहे कंडियारो पुलिस सिंधु नवाज़ घांगरो ऐं संदसि साथियुनि खे जेको आहे एडिशनल सेशन जी अदालत कंडियारो में पेश किया है। इन अलावा अवां खे ॿुधाईंदो त बार काउंसिल नौशर फिरोज जेको आहे सख्त डिस्ट्रिक्ट बार काउंसिल के वकीलन जेको अदालती कार्रवाई जो बाइकाट किया है ऐं सिंधु नवाज़ घांगरो की हिमायत में सख्त नारेबाजी कई है। सिंधु नवाज़ घांगरो ऐं साथियुनि जेको आहे बदअमनी के खिलाफ रबनो एहतजाज कयो, पर पुलिस गर्दी जेको आहे करे उन ते मथां केस दाख़िल किया है, तशद्दुद जो निशानो बनाया। इन अलावा अवां खे ॿुधाईंदो वञा त ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे सिंधु नवाज़ घांगरो की हिमायत में वकीलनि सियासी समाजी धुरनि जेको एहतजाज किया है। अदालती आरती में जेको सिंधु नवाज़ के वालिद पब्लिशर अली नवाज़ घांगरो ऐं ॿियनि चयो आहे त संदसि न्याय जा हौसला बुलंद आहिनि ऐं इंतकामी कार्रवाई जो निशानो बनाए पियो। इन छाकाणि त सिंधु नवाज़ घांगरो कंडियारो जे मथां जा बुनियादी मसइला खे उजागर करे रही आहे, जेका ॻाल्हि जेका घोटालनि ऐं कामड़नि खे न पई वणे। अपडेट करण लाइ